एक भी अफ़सोसनाक ख़बर है असां शेयर कयूं पिया। सखर में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। कचे में झेड़े दौरान नौजवान अली जतोई मारिजी वियो। धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो हलंदड़ हो। ब्रेकिंग न्यूज़ सखर मां असां शेयर कयूं पिया, जिते जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंमें हिकु ॼणो फायरिंग में मारिजी वियो आहे। कचे में झेड़े दौरान नौजवान अली जतोई मारिजी वियो। धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो हलंदड़ हो। अहम ख़बर वांखे ॾींदा सखर मां जतोई बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। कचे में झेड़े दौरान नौजवान अली जतोई मारिजी वियो। धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो हलंदड़ हुयो। ब्रेकिंग न्यूज़ आहे सखर मां जतोई बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ जे रिपोर्टर शाहिद चन्ना खां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही बागड़ जी जो कचे वारो इलाक़ो आहे, जिते जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी ऐं माल जी चोरीअ तां झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 18 वरियनि जो अली जतोई जेको आहे उहो क़तल थी वियो आहे। इन खां पोइ बागड़ जी कचे में जेके पुलिस आहे उहा वाक़े वारे हंधि पहुची आहे। पुलिस जो चवणु आहे त जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार हलंदड़ हो, जंहिंखां पोइ झेड़ो थियो आहे। फायरिंग जे नतीजे में 18 वरियनि जो नौजवान जेको आहे उहो क़तल थी वियो आहे, जंहिंखे हिन वक़्तु बागड़जी जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जेको आहे उहो फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़ रास जेको आहे उहो फ़िलहाल छायल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।